केतिरा ई पहलवान मुड़िसूं उन्हनि अज़ियतनि जे डप खां भॼी विया। उहो इश्क़ी हो जंहिंजे करे हू पंहिंजे ईमान खे बि सलामत रखियो आयो त ॾुबरी जान खे बि। न त असांजे साम्हूं केतिरा ई अहिड़ा माण्हू मौजूदु आहिनि जिन विचीअ ते रोज़ो भञी छॾियो हो। कारूंजर जहिड़े नाडोल इंसान 1949 ईस्वी में वावड़ी उनड़ाबाद में जनम वरितो ऐं साबे जे प्राइमरी स्कूल मां 5 दर्जा सिंधीअ जा पास करे हू भींडे शरीफ़ जे मदरसे में पढ़ण लाइ वेठो। उतां ई खेसि सिंध जो इश्क़ लॻो ऐं उते ई संदसि शुनासाई सन जे साईंअ जे किताबनि सां थी। उते ई सैयद ते निकितल मुलनि जी फतवा संदसि साम्हूं आई त उन वक़्तु बग़ावत कई ऐं उन इहे फतवा ते सही न करण लाइ मदरसे जे मौलिम खे क़ाइल करण में कामयाबु वियो। उतां ई भटकण संदसि हिसे में आयो। अहिड़ीअ तरह हू मुख़्तलिफ़ घाटनि तां पाणी पीअंदे जॾहिं सैयद आज़म सां रूबरू मिलियो ऐं जॾहिं सैयद सां साणुसि गुफ़्तगू थी त ॼण ॿई आशिक़ ऐं महबूब हिक ॿिए खां सवाइ अणपूरा ऐं अधूरा महसूसु थिया हुआ। अहिड़ीअ तरह उहो अब्दुल वाहिद आरीसर हिकु मुल्ले मां क़ौमपरस्त बणिजी वियो जंहिंजे हिसे में आई जेल जी दाल मानी ऐं हू उन जेल जी दाल ते ज़िंदगीअ जो तमामु वॾो अरसो ख़ुशि रहियो। ऐं पोइ उन कॾहिं मुड़ी बि मदरसे जे उफराटनि ऐं फ़क़्र जे लोलनि खे न ॾिठो। आरीसर साहब पंहिंजी ज़िंदगीअ में पहिरियों भेरो स्टेज ते सचल कॉलेज हैदराबाद में अख्तर बलोच जे मान में ॾिनल आजियाणे वक़्तु आयो ऐं उन पहिरियों भेरो भरपूर तक़रीर कई जंहिं सिंध जे सियासी मैदान में नौजवाननि जे दिलनि में पंहिंजे लाइ अलॻि जाइ जोड़े वरिती। आरीसर साहब हिकु जाइ ते लिखियो आहे त ऐं सिंध तूं शायद आहीं त मूं पैदाइश खां वठी कई मज़हब मटाया आहिनि पर तोसां लातल लहू में फेरो कोन आंदो अथऊं। हिकु वक़्तु आउं अनासर फितरत जो पुॼारी हुअसि, ॿिए वक़्तु आउं आतिश परस्त हुअसि, टें वक़्तु आउं ॿुधी हुअसि ऐं चोथें वक़्तु आउं मुस्लमान हुअसि। पर छा मूं मज़हब जी दुआ वारनि सां गॾु तुंहिंजी ॿोली ऐं लोलीअ खे विसारियो? आरीसर साहब पंहिंजी ज़ाती ज़िंदगीअ में निहायत ई ग़रीब इंसान हो पर हुन किथे बि ग़रीबीअ खे केश न करायो। तोड़े जो खेसि केतिरनि धुरियुनि पारां केतिरियूं ई लालचूं ॾिनियूं वयूं पर मारवी जे मुल्क जी मिटीअ जे ख़मीर ऐं ज़मीर मां जुड़ियल हिन शख़्स जो सिर्फ़ु हिकिड़ो ई जवाबु हूंदो, ई न मारुनि रीत जे सेण मटाइनि सोन ते। सोन ते सेण मटाइण वारो माण्हू मारवी जे मुल्क जो ख़मीर कीअं थिए थी सघियो? हिन न रुॻो मारवीअ जी लोहीअ जी लॼ रखी पर हिन त दोदे जी तलवार खे बि मान ॾिनो हो। आरीसर साहब में मूं केतिरियूं ई खूबियूं ॾिठियूं। मूं हुनखे हर रूप में ॾिठो, ख़ुशीअ में बि ॾिठो त ग़म वारी कैफ़ियत में बि महसूसु कयो। पर हू अजीब माण्हू हो। हुन में ख़ुशी बर्दाश्त करण जो बि मादो हो त ग़म खे पी वञण जी सघ बि हुई। हू भरवसो टोड़ींदड़नि जो भरम रखण बि ॼाणंदो हो त वेसा घातियूं कंदड़नि लाइ बि वटि को ॾोरापो न हो। ऐं जे खेसि को दोस्त चवंदो बि हो त फिलाणो गदार आहे, हू पाण खे छॾे वियो आहे त हू महबूब जीअं मुरकंदे सिर्फ़ु एतिरो चवंदो हो त हुन पाण खे न पर सिंध खे छॾियो आहे ऐं सिंध जा पंध हर कंहिं वस में किथे आहिनि। साईं आरीसर सां मुंहिंजा केतिरा ई रिश्ता आहिनि। हू मुंहिंजो अॻुवाण हो, दोस्त हो, उस्ताद हो पर सभिनी खां अटल रिश्तो दोस्तीअ जो हो। हुन मूंखे लिखणु सेखारियो, ॻाल्हाइणु सेखारियो ऐं प्रीत निभाइण जो ॾांहुं बि सेखारियो। आउं सम्झां थो इहा दावा हर क़ौमी कारकुन करे सघे थो छो त हुन सभिनी क़ौमी कारकुननि खे सियासती लान चाड़नि खां वाक़ुफ़ु कयो हो। हुन अदब जा मिड़ई आदाब सेखारिया हुआ। हू जेतोणीकि नसर जो तख़लीक़कार हो पर हुन त केतिरनि ई नवनि शाइरनि जी हौसले अफ़ज़ाई कई, केतिरनि ई शाइरनि जे किताबनि जा मुहाग लिखिया, केतिरनि ई नंढनि शाइरनि जी शाइरीअ जा हवाला संदसि तक़रीर तोड़े तहरीर जो हिसो बणिया। हू उहो सभु कुझु शौरी तौरु कंदो हो। हू मामूली ॻाल्हियुनि मां सियासत खे उभारण जो फ़न ॼाणंदो हो। हू नंढड़नि ख़्यालनि मां वॾियूं मानाऊं कढे सघंदो हो। आरीसर साहब जी सियासी ज़िंदगीअ जो अहवालु। अब्दुल वाहिद आरीसर 1964 ईस्वी में जॾहिं चौथे दर्जे में पढ़ंदो हो तॾहिं साईं जीएम सैद जे नाले खां वाक़ुफ़ु थियो। उन बैदि जॾहिं हुन साईंअ जो किताबु मौजूदा सियासी मसइला पढ़ियो त हुन जे ज़हन में सैयद सां मिलण जी ख़्वाहिश जागी
ऐं हू मुलनि वारा ख़्याल पासीरा रखी सिंध जा पूर पचाइण लॻो। बाद में 4 मार्च 1967 ईस्वी ते जॾहिं शागिर्दनि ते गोलियूं वसायूं वयूं त उन सान्हे संद ज़हन ते काफ़ी असरु विधो। इन ई दौरान साईं जीएम सैयद जो किताबु जीं ॾिठो ऐं मूं 1968 ईस्वी में पढ़ण लाइ मिलियो, जंहिं हिन खे सैयद सां एतिरो त वेझो कयो जो हू हर पल सैयद जे ख़्यालनि में गुज़ारण लॻो। अहिड़ीअ तरह इश्क ऐं विसाल जो इहो सिलसिलो जारी हो त हिन हुरियत अख़बार में क़ौम परस्तीअ जे हक़ में हिकु मज़मून लिखियो। उन मज़मून सां गॾु संदसि मस्जिद जी हुजरे वारी एड्रेस पिणु लिखियलु हुई। उहो मज़मून पढ़ी क़ौमी कारकुन महर अली मिर्ज़ा ऐं मदद अली सिंधी वटि अची पहुता, जिन सां ॻाल्हियूं मुआड़ियूं थियूं ऐं पाण उन्हनि खे सैयद लाइ हिकु ख़त लिखी ॾिना, जेको बाद में साईंअ जी किताब अॼु पिणु चिकियम चाक में छपियो। 1970 ईस्वी वारनि चूंडनि में जॾहिं शेख मुजीब रहमान सिंध जे दौरे ते निकितो हो, उन वक़्तु आरीसर साहिब जे साईं जीएम सैयद ऐं शेख मुजीब सां पहिरीं मुलाक़ात थी हुई, जेका खेसि साह जे आख़िरी पलनि ताईं यादि रही। उन बाद 1972 ईस्वी में जॾहिं ॿोलीअ वारा फ़साद शुरू थिया ऐं साईं जीएम सैयद खे गिरफ़्तार कयो वियो, तॾहिं उन वक़्त जे गवर्नर अख़बारनि में बयानु जारी कयो हो त असां सिंध जे साईंअ खे गिरफ़्तार कयो त पुठियां कुदी बि कान भौंकी। आरीसर साहिबु उन वक़्तु मस्जिद में पेशमाम हो ऐं गवर्नर जे उन अख़बारी बयान जो जवाबु पैगाम रिसाले जे जारी करण सां ॾिनई। पैगाम रिसाले जे शाया थियण सरकार जूं वायूं बताल करे छॾियूं। उन दौरान 1973 ईस्वी में हफ़ीज़ पीरज़ादे खे चमाट लॻण वारो वाक़ियो पेश आयो त आरीसर साहिबु चमाट हणंदड़ नौजवान इस्माइल वसाण जो फ़ोटू पैगाम में जोधे जो वचन जे कैप्शन सां शाया कयो, जंहिं सरकार खे अञा वधीक मछराए विधो। खेसि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां डीॼारियो ऐं धमकायो बि वियो, पर मथसि को बि असरु न थियो। अहिड़ीअ तरह जॾहिं पैगाम जे शुमारे नंबर 10 ते मुमताज़ भुट्टे जी तस्वीर शाया कयाई, जंहिं में मुमताज़ भुट्टो पनाहगीरनि खां माफ़ी वठी रहियो हो, त संदसि गिरफ़्तारीअ जा वारंट निकिता ऐं रिसाले ते पाबंदी हई वई। उन वक़्तु हिन मस्जिद जे हुजरे में सुवारीअ खे साफ़ी ॾेई रूपोशी इख़्तियार कई। उन रूपोशीअ वारे अरसे में साईं जीएम सैयद सां मुलाक़ातूं बि कयाई त सिंध जे क़ौमी जलसनि जो हिसो बि बणिजंदो रहियो। हुसैन मशवरी जे नाले सां जलसनि में तक़रीरूं बि कंदो रहियो, पर रूपोशी घणो अरसो क़ाइमु न रही सघी। नेठि खेसि भुट्टे साहिब जे जमहूरी दौर में अप्रैल 1975 ईस्वी दौरान गिरफ़्तार कयो वियो ऐं उहा संदसि पहिरीं वॾी ऐं डिघी गिरफ़्तारी हुई ऐं संदसि उन ई गिरफ़्तारी जी पुॼाणी भुट्टे साहिब जी हुकूमती ख़ात्मे सां थी ऐं जेल मां आज़ादु थी आयो। जेल में रहंदे आरीसर साहिबु तनज़ीमी सरगर्मियूं जारी रखियूं। संदसि लिखण पढ़ण जो सिलसिलो बि जारी रहियो ऐं हिन वधि खां वधि किताब जेल अंदरि ई लिखिया, जिन किताबनि सिंध जे शऊर खे झंझोड़े जाॻाए विधो। जेल मां आज़ादु थियण खां पोइ हू अॻे खां अॻिरो सियासती सरगर्मियुनि में हिसो वठणु लॻो। हिन सियासत खे सिंध यूनिवर्सिटी जामशोरे जे पॉलिटिकल साइंस डिपार्टमेंट मां कढी अवाम ताईं पहुचायो। गॾोगॾु सियासी अदब बि तख़लीक़ कंदो रहियो, पर खेसि थोरी ई आज़ादी मस नसीब थी त खेसि ॿीहर गिरफ़्तार कयो वियो। उन गिरफ़्तारीअ में संदसि ॾोह सिर्फ़ु इहो हो त हुन बांग्लादेश जे अज़ीम शहीद शेख मुजीब रहमान जी वरसीअ जो सिंध यूनिवर्सिटीअ में जलसो कयो। उन वक़्तु सिंध यूनिवर्सिटीअ जो वाइस चांसलर जदीद सिंधी शाइरीअ जो बानी शेख अयाज़ हो ऐं इक़्तिदार जी मसन ते जनरल ज़िया वेठल हो। संदसि गिरफ़्तारी अॻीअ खां घणी भारी हुई। खेसि 2 साल सज़ा, 10 फटका ऐं
त हुन पंहिंजा ॾुबरा हथ खणी चयो हो त या ख़ुदा मुंहिंजे आरीसर जो इश्क परतो अथई। उन वक़्त खेसि अखियुनि ते पटी ॿधी वई त जीअं हू मुख़बर खे सुञाणे न सघे ऐं जंहिं रस्ते तां खेसि न्यूं पियो वञे उन रस्ते जे घटि घेड़ खां वाक़ुफ़ु न थी सघे। पर हू अहमक हुआ जिन खे शायदि इहो पतो न हो त हू अहिड़ो इंसानु हो जेको पखियुनि जूं ॿोलियूं बि सम्झी वेंदो हो। हुन जी छहीं हिस्सो हुनखे हर शइ खां वाक़ुफ़ु कयो। उहो कंहिंजे आवाज़ खे न सुञाणे इहो कीअं मुमकिन बणिजी थिए सघियो ऐं उहो अहिड़ो सैलानी थी सिंध जे रस्तनि तां गुज़रियो हो जंहिंसां सिंध जा रस्ता महबूबा जियां सरगोजशन में बि ॻाल्हाईंदा हुआ। उन माण्हूअ जे अखियुनि ते पटी ॿधी वञे या कननि में कप विधी वञे तॾहिं बि हू मुकमल शऊर सां उन्हनि माण्हुनि ऐं उन्हनि रस्तनि खे सुञाणण जी सघ रखी पए सघियो। आरीसर साहब में हिकिड़ी इहा बि ख़ूबी हुई जो हू सिंधी माण्हुनि सां बेपनाह प्यारु कंदो हो ऐं जेको इंसानु बेपनाह प्यारु करे उहो उन क़ौम जे कंहिं फ़र्द जो नालो पंहिंजी ज़ुबान ते कीअं थिए आणे सघियो, पोइ उहो मुख़बर ई छो न हुजे। हुन त उन माण्हू जो बि ज़िक्र किथे न कयो जंहिंखे टार्चर सेल मां आज़ादु थियण वक़्तु फ़ौजनि खे ॾिसी सुञाणण खां इनकार कयो। उहो माण्हू जंहिंसां गॾिजी हुन सिंध जी आज़ादीअ लाइ झाकोड़ियो हो, उहो माण्हू जेको अञा कारो कोट पाइण न सिखियो हो तॾहिं हुन आरीसर खां सियासती सिख्या वरिती हुई ऐं उन माण्हू जॾहिं सरकारी कमदारी शुरू कई त आरीसर खे हिकु कालम सारी राति अखियुनि झपकी आहे लिखण ते मजबूर कयो। हू वरी बि गदाई जे लफ़्ज़नि में चवंदो रहियो, सफ़र ज़िंदगीअ जो कठिन हो गदाई बहर तौरु गुज़रियो गुज़ारे छॾियोसीं। आरीसर साहब जी 1992 ईस्वी वारी गिरफ़्तारी 5 महीना हली। उन वक़्तु GSN माज़ जो चेयरमैन सैयद ग़ुलाम शाह हो जंहिं उन वक़्तु इस्लामाबाद जे आज़ाद फ़िज़ाउनि जा मज़ा पे वरिता ऐं आरीसर टार्चर सेल में ज़िंदगी ऐं मौत जे ॿिए वाटे ते पए लोड़ियो। मत्से एतिरो त तशदुद कयो वियो जो संदसि नज़र काफ़ी झीणी थी वई हुई, खेसि केतिरियूं ई बीमारियूं विकोड़े वयूं हुयूं। हू जिस्मानी तौरु एतिरो त कमज़ोर थी वियो हो जो खेसि पहिरीं नज़र में संदसि महबूब दोस्त एजाज़ मंगी बि सुञाणे न सघियो हो। पर जॾहिं एजाज़ मंगी इंटरव्यू वरितो त उन इंटरव्यू संदसि मुखालिफ़नि खे लोड़े छॾियो। हुन जे उन इंटरव्यू में किथे बि का बेवसी नज़र न पई आई ऐं हुन अहिड़े त एतमाद सां एजाज़ मंगीअ जे सवालनि जा जवाब ॾिना हुआ जो उहो इंटरव्यू अॼु बि क़ौमी कारकुननि जे लाइ हौसलेमंद आहे। हुन जो हर लफ़्ज़ बहादुरीअ जो आला मिसाल बणिजी वियो। तॾहिं त अयूब खोसे लिखियो आहे, आरीसर साहब पंहिंजी ज़िंदगीअ में हिकिड़ो लफ़्ज़ बि अहिड़ो न ॻाल्हायो हूंदो जंहिंजो कंध झुकियल हुजे। आरीसर साहब पहिरियां GSN माज़ जो चेयरमैन रहियो, बाद में पंहिंजी ख़ुशीअ सां सैयद ग़ुलाम शाह खे उहा ज़िम्मेवारी सौंपियाई जंहिं क़ौमी तारीख़ सां जेके बहाल कया से कॾहिं बि विसारे नथा सघजनि। उन बाद जॾहिं साईं GMC जो विछोड़ो सिंध जे हिसे में आयो त पूरी सिंध छोरी थी पई, पर आरीसर ई उहो इंसानु हो जंहिं ते सिंध एतमाद करे पई सघे ऐं साईंअ जे 40 ते GSN क़ौमी माज़ जो बुनियादु विझी आरीसर खे हुन जो चेयरमैन मुक़ररु कयो वियो। पाण कुझु वक़्तु सियासी सरगर्मियूं जारी रखियूं ऐं तंज़ीम खे सिंध जे सभिनी ज़िलनि में मुतारफ़ कराइण खां पोइ तंज़ीम जूं ज़िम्मेवारियूं बशीर ख़ान खे इहो चई सौंपियाई त आऊं हाणे बीमारियुनि जो घर बणिजी पियो आहियां, तूं नौजवान आहीं, तंज़ीम खे संभाल। अॻिते हली GSN क़ौमी माज़ 2 हिसनि में विरहाणी त खेसि वरी बि चेयरमैन चूंडियो वियो जंहिं ते पाण आख़िरी वक़्त ताईं साबित क़दम रहियो। आरीसर साहब दाना ऐं दूरंदेश इंसान हो, कॾहिं कॾहिं सोचण ते मजबूर करे छॾींदो हो, पर हुन जी निगाह आलमी सतह ते बीठल हूंदी। हू सिंध खे आलमी तनाज़ुर में ॾिसंदो हो, छाकाणि जो इहा त हुनखे ई ख़बर हुई त सिंध ते सॼी दुनिया जी नज़र आहे। तारीख़ जे रिकॉर्ड ते अॼु बि केतिरा ई अहिड़ा वाक़िआ मौजूदु आहिनि जिन ते जॾहिं आरीसर साहब पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो त सभिनी खे ॾंदे आङिरियूं अची वियो हुयो। आरीसर साहब उहो पहिरियों माण्हू आहे जंहिं सिंध में फ्रीडम मार्च जो बुनियादु विधो। आरीसर साहब उहो पहिरियों माण्हू आहे जंहिं चीन जे ख़िलाफ़ु पहिरियों वॾो ऐं तारीख़ी मुज़ाहिरो कयो। आरीसर साहब उहो पहिरियों माण्हू आहे जंहिं कराचीअ में ॿियारनि ख़िलाफ़ु एहतजाज कयो। अहिड़ीअ तरह आरीसर साहब केतिरनि ई वक़्तनि ते अल्ताफ़ हुसैन खे बि सिंधी अवाम जे कटड़े में साम्हूं आणे खां सुवाल जवाब कया
न त हिते अक्सर ईअं थींदो हो जो माण्हू राति जी ऊंदाईअ जो फ़ाइदो वठी उन्हनि जी चांहि पीअण वेंदा। आरीसर साहब खे जेतिरी सिंध जी जाग्राफ़ी मुतालिक़ ॼाण हुई एतिरी शायदि ई कंहिं ॿिए खे हुजे, छाकाणि जो हुनजे नज़र में लिसानी जाग्राफ़ी अलॻि हुई त समाजी जाग्राफ़ी अलॻि हुई। मुंहिंजे ख़्याल में उन टर्मिनोलॉजी जी बि ॿियनि खे ख़बर कोन हूंदी। पाण सिंध जी सियासी तारीख़ ते गूढ़ो मुतालो रखंदो ऐं हू जॾहिं राजा ॾाहिर जाम निज़ामुद्दीन समय ग़ुलाम शाह कलोड़े जे दौर जी सिंध ते ॻाल्हाईंदो हो त ईअं पियो महसूसु थींदो हो ॼण सिंधू दरिया पंहिंजी मौज में अची वियो आहे। तॾहिं त इजाज़ मंगी संदसि विछोड़े ते लिखियो त उहो आवाज़ जंहिंखे जबल झोरे न सघिया, जंहिंखे टार्चर सेल तोड़े न सघिया, जेको हज़ारनि माण्हुनि जे बेड़ाकनि में ईअं गूंजंदो हो जीअं घंगोर घटाऊं कारूंजर जी कोर मथां कड़काहट कंदियूं आहिनि। पर उन आवाज़ में सिर्फ़ु ऋण जे आख़िरी मोर जी रड़ न हुई, उन आवाज़ में उन कोयल जी कूक जा पोयां पड़ादा बि हूंदा हुआ। छा छा न बोल ॿुरंदा हुआ उन आवाज़ में, जेको हाणे सिंध जी मिटीअ जी लोई पाए सुम्ही पियो आहे। उन आवाज़ में काइनात जे ॻोड़नि जहिड़े समुंड जे छोलनि जो छुलकाव हो ऐं उन्हनि ख़ामोश पहरनि जो परड़ाव बि हो, जेके आसमान मां नीह जे नियापनि वांगुरु माठ मीठ में लहंदा हुआ ऐं धरतीअ जे रुख मथां कंहिं रंगीन रहे वांगुरु सिरकंदा वेंदा हुआ। उन आवाज़ में सिर्फ़ु सिंध जी आज़ादीअ जूं सदाऊं न हुयूं, उन आवाज़ में फ़क़्ति मखदूम बिलावल जे हॾनि जा टड़काट न हुआ, उहो आवाज़ सिर्फ़ु दरावड़नि जे हथनि मां निकिरंदड़ भड़कंदड़ भालनि ताईं महदूद न हो, उहो आवाज़ सिर्फ़ु दोदे जी दांह ऐं दरिया ख़ान जी ललकार जो अमीन न हो, पर उन आवाज़ में नंढे खंड जे वॾनि किरदारनि जी सोच समझ ऐं सरकशी बि समायल हूंदी हुई। जॾहिं हू दोस्तनि जे कचरनि में कंहिं वीणा वांगुरु वॼंदो हो तॾहिं हुन मां जवाहरलाल नेहरूअ जो अकुल ऐं मौलाना आज़ाद जो इल्मु सावण जे मींहं वांगुरु वसंदो हो। हू जेको तारीख़ जो अज़ली आशिक़ हो, सो सिर्फ़ु सिंध जे जंगी मैदाननि जा सैर न कराईंदो हो, हू फ़क़्ति सेवण ऐं खरड़ीअ जे पिड़ ते पाइण जहिड़नि जोधनि जो चारण न हो, पर हुन जे सीने में उहे समूरियूं गोलियूं सांडियल हूंदियूं हुयूं जेके जनरल डायर जे जलियानवाला बाग़ में हलायूं वयूं हुयूं। हू सिर्फ़ु हेमू कालाणीअ जो वारिस न हो, पर हू भगत सिंह जी मुक़दस पेशानीअ ते सुर्ख़ चुमीअ जो गुलाब रखंदो हो। आरीसर साहब जी अदबी ज़िंदगीअ जो आवाज़। आरीसर साहब जी अदबी ज़िंदगीअ जो आगाज़ डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जे किताब सिंधी ॿोलीअ जो बुण बुनियाद ते थियल तनक़ीद जो जवाबु ॾियण सां थियो। उन बैदि पाण केतिरा ई अदबी मज़मून लिखिया आहिनि, ख़ासि तौर ते संदसि लाड़ो तरक़ी पसंद सोच ॾांहुं रहियो। हुन जो ख़ासि ध्यानु अदब छो ज़रूरी आहे ऐं हिकु सचे अदीब जूं ज़िम्मेवारियूं रहियो। अहिड़ीअ तरह पाण पहिरियों भेरो मौलाना आज़ाद जे कोलनि ते मुश्तमिल किताब जवाहर आज़ाद जे नाले सां तर्जुमो कया आहिनि। पाण मौलाना आज़ाद जी तहरीर तोड़े शख़्सियत खां घणो मुतासिर रहियो। जॾहिं पाण रिसालो जारी कया आहिनि त हुन जो नालो बि मौलाना आज़ाद जे रिसाले पैगाम जो रखिया आहिनि। संदसि पहिरियों किताब पिरह जो पैगाम, ॿियो किताब सदियुनि जूं सदाऊं हो, जिन ते भुटे साहब जी गवर्नमेंट बंदिश विधी हुई। मजमूई तौर 30 खां मथे किताब लिखिया जेके मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते मुश्तमिल रहिया, जिन में सियासी तक़रीरनि खां अलावा सच वॾो ॾुआरी आहे, बिलावली तहरीक जो तारीख़ी हवाले सां जाइज़ो। जेतोणीकि पाण जॾहिं जेल में हो त बिलावली तहरीक ते हिकिड़ो तफ़सीली किताब लिखियो हुअईं जेको जेल मां गुम थी वियो। बाद में हाफ़िज़े जे ज़ोर ते ही किताब सच वॾो ॾुआरीअ नाले सां लिखी मंज़र ते आंदाई। शाह लतीफ़ जी शाइरीअ जो ॻूढ़ो इतिहास वरिया वाइरू जे नाले सां लिखिया आहिनि, जंहिंमें शाह लतीफ़ जी शाइरी जो क़ौमी तनाज़ुर में
नज़ीर जे रायनि खां अलावा भुट्टे ख़ानदान जी पाकिस्तानी सियासत ऐं सिंध जी सूरताल जो तफ़सीली जाइज़ो वरितो वियो आहे। हीअ किताब बाद में अंग्रेज़ी में तर्जुमो थी छपजी चुको आहे। अहिड़ीअ तरह संदसि हिकु किताब टहकी निकता 2 आहे, जंहिंमें संदसि केतिरा ई अदबी मज़मून बि आहिनि, केतिरनि ई शाइरनि जी शाइरी जो तनक़ीदी जाइज़ो वरितो वियो आहे ऐं हिन में कुझु तक़रीरूं पिणु शामिल आहिनि। साॻीअ तरह हिकु किताब सिंधी समाज जो जाइज़ो लिखियईं। हीअ किताब जॾहिं पहिरियों भेरो छपियो हो त 15 ॾींहंनि जे अंदरि हिन किताब जूं 1000 कापियूं मार्केट मां ख़तमु थी वियूं ऐं पोइ ॿियो छापो हिन जो हथ सां लिखियल छपजी आयो, उहो बि ख़तमु थी वियो ऐं पोइ हिन किताब जा न ॼाण केतिरा छापा छपिया आहिनि। हिन किताब में सिंधी समाज जी बियक ऐं जोड़ जिक जो तफ़सील सां जाइज़ो वरितो वियो आहे, जेको सिंध जे हर पढ़े लिखे माण्हू खे न रुॻो पढ़णु घुरिजे पर उनखे सम्झणु घुरिजे, पंहिंजे हीअं सां हंडाइणु घुरिजे। बल्कि आउं त अञा बि इहो चवंदुसि त सिंध जे सिलेबस में सिंधी निसाब में मैट्रिक वारनि शागिर्दनि जे लाइ हिन किताब खे शामिलु कयो वञे त जीअं हूअ पंहिंजे समाज खे सम्झी सघनि ऐं जॾहिं ॿार समाज खे सम्झणु शुरू कंदो तॾहिं ई हू अॻिते वधी सघंदो ऐं दुनिया जे ॿियनि क़ौमनि जो पंहिंजे समाज सां भेट कंदो त उनखे केतिरियूं ई ॻाल्हियूं जेको सो मंज़र ते अची वेंदियूं। अहिड़ीअ तरह हिकु किताब क़ौमी तारीख़ जे नाले सां छपियाई, वरी उन जो ॿियो हिसो क़ौमी तारीख़ में रुकावटूं जे नाले सां लिखियाई। ही ॿई किताब बाद में क़ौमी तारीख़ ऐं क़ौमी तारीख़ में रुकावटूं जे नाले सां छपिया। अहिड़ीअ तरह संदसि शाइराणे नसर ते ॿधल हिकिड़ो ख़ूबसूरत किताब आहे जंहिंजो नालो चांडुकियो ई चेट आहे। हीअ किताब नई टहीअ लाइ निहायत ई बहितरीनु किताब आहे ऐं जेके बि नवां पढ़ंदड़ आहिनि हरीसर साहिब सां जेके इश्क रखनि था, हरीसर साहिब सां जेके चाह रखनि था, उहे हिन किताब खे घणे खां घणो पसंदि कंदा आहिनि, छाकाणि जो हिन में ज़िंदगीअ खां वेंदे मुहबत आहिनि, केतिरियूं ई ॻाल्हियूं आहिनि। उनखां पोइ सिर जी सदा सुर में हिन किताब में हरीसर साहिब जूं तक़रीरूं आहिनि। वतन या कफ़न, वतन परस्ती, मौलाना आज़ाद जी सियासी बसीरत, धरतीअ जी धड़कन, कंदी टिड़न कंवल, तारीख़ जे झरोके मां खटणार खिड़िया खां अलावा केतिरा मज़मून, मकाला, इंटरव्यू, मुआग, तारीख़ ऐं ॿियनि केतिरनि मौज़ूअनि ते संदसि लिखणियूं अॼु बि सिंध जे इल्मी अदबी लाइब्रेरियुनि में महफ़ूज़ आहिनि, जेके सिंध जे नए नस्ल जी क़ौमी ऐं फ़िक्री रहनुमाई कंदियूं रहंदियूं। हरीसर साहिब जे तक़रीबन सभिनी किताबनि जा केतिरा ई छापा छपजंदा रहिया आहिनि, पर हर भेरे ईअं महसूसु थींदो आहे ॼण उहे किताब अणलॻ हुजनि। सिंध ॿिनि अहिड़नि माण्हुनि खे जनमु ॾिनो आहे जिन सिंधी नसर खे शहबाज़ जी उॾाम ॾिनी। उहे माण्हू आहिनि शेख अयाज़ ऐं अब्दुल वाहिद हरीसर। ॿिन्हीअ जे नसर में रोमानवी तशबीहनि सां गॾु दानिशमंदीअ जा जोहर बि पसजनि था। नसीर मिर्ज़ा हरीसर साहिब खे सिंधी नसर जो बादशाह कोठियो आहे। हू शाइर कोन हो पर सिंध नसर मौलाना आज़ाद जे नसर वांगुरु शाइराणो हो। अलामा गुलाम मुस्तफ़ा कासमी हरीसर साहिब खे हिकिड़े भेरे चयो हो त तुंहिंजो नसर मौलाना आज़ाद जे नसर वांगुरु दावती नसर आहे, यानी पढ़ंदड़ खे दावत ॾिए थो। ऐं जॾहिं संदसि दिलि रंगीनीअ ॾांहुं माइल थींदी हुई त हू नसरी शाइरी बि करे वठंदो हो। उन शाइरीअ खे नाले वारे अदीब ताज जो साहिड़े इंडलठ रेखाउनि जे नाले सां किताब जी सूरत में छपायो आहे। अहिड़ीअ तरह संदसि विछोड़े खां पोइ तासरातनि ते मुश्तमिल 2 किताब हू जो सरापा इश्क हो ऐं तारीख़ सां तज़ियत जे नाले सां ताज जो तरतीब ॾेई 40 जे मौक़े ते पधिरा कया। साॻिए वक़्तु नवाज़ खान ज़हूर अब्दुल वाहिद हरीसर जे नाले सां हिकु बहितरीनु किताब लिखी संदसि ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ पासनि जो अभ्यास कयो आहे, जेको पिणु 40 जे मौक़े ते छपिजी पधिरो थियो। नसीर मिर्ज़ा हिकु किताब मूं अणथीणा इंसान ॾिठा लिखी खेसि भेटा पेश कई ऐं ओस्मान पंवर तुंहिंजूं ॻाल्हियूं सजण जे नाले सां हिकु किताब लिखियो ऐं संदसि 4हीं वर्सीअ जे मौक़े ते नाले वारे कहाणीकार ऐं नावल निगार हैदर दरिया हिकु शानदार किताब लिखी खेसि भेटा पेश कई आहे, जेको पिणु संदसि शख़्सियत खे सम्झण में मददगार बणिबो।
अहिड़ीअ तरह वाहिद कांदड़े आरीसर साहिब जी हयातीअ में हिकु किताबु थरजो माण्हू जे नाले सां तरतीब ॾेई खेसि भेटा पेश कई ऐं संदसि विछोड़े खां पोइ अंदरि रूह रयाम जे नाले सां हिकु किताबु तरतीब ॾिनो आहे जंहिंमें आरीसर साहिब जूं कुझु आत्मकथाउनि जूं क़िस्तूं बि शामिल आहिनि। उन खां पोइ असांजे नौजवान दोस्त मंसूर मज़ारी आरीसर साहिब जे चूंड लिखणनि खे तरतीब ॾेई 3 किताब छपराया आहिनि। मुंहिंजे अंगण, मुसाग जो वण, वर्क वर्क तारीख़ ऐं बाख जो आवाज़ जे नालनि सां छपिया आहिनि। आरीसर साहिब जो शाइरी सां बि शुगुफ़ रहियो त मौसीक़ी सां बि घणो चाह हुअसि। हू सादिक फ़क़ीर खे ध्यान सां ॿुधंदो हो ऐं सादिक खे सदाईं इहो फ़ख़्रु रहियो त हुन जे ॿुधंदड़नि में उहो माण्हू बि शामिल आहे जंहिंजी सिट खे पंहिंजे ज़हन में महफ़ूज़ करण लाइ सिंध जा हज़ारे नौजवान पंहिंजा साह रोके संदसि तक़रीरूं ॿुधंदा आहिनि। आरीसर साहिब जो हिकु ग़ज़ल असलम तुनीअ जे आवाज़ में रिकॉर्ड बि थियो जंहिंखे पूरी सिंध में तमामु घणी मञता मिली। उहो ग़ज़ल आऊं पंहिंजे पढ़ंदड़नि सां वंड करे हलो। काक कंधीअ ते भेज ॿेनीअ में केई कंवल टिड़िया, काक कंधीअ ते भेज ॿेनीअ में केई कंवल टिड़िया, जॾहिं ख़ुशीअ में महकिया तुंहिंजा नेण निमाणा हा। शोला शोला तुंहिंजूं निगाहूं चप ॼण आग हुला, आऊं अयाणूं कीअं ॼाणा ही मूमल माणा हा। कंध कपियल ऐं जिस्म सॼे ते इंडलठ रेखाऊं, कंहिंखे ॻोल्हे पई गहली तुंहिंजा राणा हा। उब सॼे में अॼु पिया टिमकनि केई टांडाणा, कारूं जरमा रत फुराजे काल उॾाणा हा। कारूं जरमा रत फुराजे काल उॾाणा हुआ। सिंध जे हिन क़ौमी ॾाहे क़ौमी दानिश्वर साईं अब्दुल वाहिद आरीसर 3 मई 2015 ईस्वी ते कराचीअ में वफ़ात कई। संदसि आख़िरी आरामगाह ॻोठ वावड़ी उनड़ाबाद में आहे जिते रोज़ जो केतिरा ई क़ौमी कारकुन ऐं संदसि चाहींदड़ हाज़िरी भरींदा रहनि था। आरीसर साहिबु सिंध जी तारीख़ में मुनफ़रद माण्हू हो जंहिं सदाईं मुनफ़रद अंदाज़ में लिखियो। आरीसर साहिब जे डिक्शन ते उन खां पोइ केतिरनि ई नौजवान लिखण जी कोशिशि करे रहिया आहिनि। आरीसर साहिबु तक़रीर जॾहिं शुरू कंदो हो त पिंडाल में सन्नाटो छांइजे वेंदो हो। सची ॻाल्हि इहा बि आहे, हिकिड़े भेरे अब्दुल कादिर जुनेजे आरीसर साहिब जी किताब ज़िंदगी आज़ादी ऐं मुहबत जे मुहाग में लिखियो आहे त आरीसर साहिब जॾहिं तक़रीर करणु शुरू कंदो हो त माण्हुनि जा साह ईअं रुकियल हूंदा जेकॾहिं उन्हनि माण्हुनि जे विच में सुई किरे त उनजो आवाज़ बि चिटो ॿुधण में अचे। हाणे तव्हां अंदाज़ो करे सघो था त सुई जेकॾहिं ज़मीन ते किरंदी त उनजो आवाज़ केतिरो हूंदो। इहो आरीसर साहिब जे तक़रीर जो सहर हो जंहिं माण्हुनि खे उन में जेको सो वठी वियो। मुंहिंजो सामीन, अॼु असां अव्हां जे साम्हूं आरीसर साहिब जी जीवन कहाणी पेश कई ऐं मूंखे यकीन आहे त तव्हांखे असांजो हीउ प्रोग्राम यकीननि पसंदि ईंदो। न रुगो पसंदि ईंदो पर आऊं आरीसर साहिब जे सभिनी चाहींदड़नि क़ौमी कारकुननि ऐं संदसि दोस्तनि वेझनि साथियुनि खे गुज़ारिश कंदुसि त हू हिन वीडियो खे न रुगो शेयर कनि, पंहिंजे दोस्तनि ताईं पहुचाइनि, पर हिन वीडियो खे पंहिंजे पंहिंजे मोबाइलनि में डाउनलोड करे रखनि त जीअं जॾहिं बि आरीसर साहिब मुतलिक़ उन्हनि खे लिखिणो हुजे, आरीसर साहिब मुतलिक़ उन्हनि खे ॻाल्हाइणो हुजे, आरीसर साहिब बाबति कंहिं कचहरी में ज़िक्र अचे त हू हिन वीडियो खे ॿुधी उन मां रेफरेंस हासिल करे सघनि था। उन खां सवाइ आऊं तव्हां सभिनी चाहींदड़नि सिंध समेत सॼी दुनिया में रहंदड़ जेके बि असांजा दोस्त आहिनि उन्हनि सभिनी खे गुज़ारिश कंदुसि त असांजे हिन यूट्यूब चैनल वॉइस ऑफ इंडस टीवी खे सब्सक्राइब करियो त जीअं असांजो हीउ चैनल कुझु अॻिते वधी सघे ऐं असां अव्हां खे सिंध जे हर तरह जे किरदारनि खां रोशनास कराईंदा रहूं। अञा असांखे सिंध जे मागनि मकाननि ते डॉक्यूमेंट्रियूं ठाहिणियूं आहिनि। सिंध जा अञा केतिरा ई अहिड़ा माण्हू
मौजूदु आहिनि जिन खां असांखे इंटरव्यू करणा आहिनि, जेके पिणु तारीख़ी इंटरव्यू हूंदा ऐं यकीनन उहे इंटरव्यू सिंध जे नए नस्ल जे लाइ रहनुमाई कंदा। इन करे असांखे अव्हां जे साथ जी, अव्हां जे सहकार जी हर तरह सां हर पल ज़रूरत रहंदी। ऐं हाणे अव्हां पंहिंजे मेज़बान अली नवाज़ आरी सर खे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत।